अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम व हाँ, रहमतुल्लाहि व पहिरियां त बरकातहू। साईं तव्हांखे वेलकम चवंदासीं ऐं तव्हांजे हिन कॉलेज में नसरपुर में असां पहुता आहियूं पंहिंजी नियाणियुनि जी एडमिशन जे लाइ। सो तव्हांजी जेका कारकर्दगी आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर घरोगॾु मूंखे ख़ुशी इहा थी त जेका तव्हां स्टूडेंटनि सां जेका पंहिंजी मोटिवेशन हवाले सां ऐं जेको तव्हां पंहिंजे सुवाल ऐं जवाब करे उन खां पोइ एडमिशन कयो था, इहा ज़बरदस्त मूंखे ॻाल्हि लॻी। इन करे मुंहिंजो ख़्यालु हो त आउं तव्हां सां हिकु शॉर्ट हिकिड़ो इंटरव्यू ॾियां। सो थैंक यू थैंक सो यू। पहिरियां त सही तव्हां ॿुधाइजो त एडमिशन जो आख़िरी जेको टाइम आहे उहो केसि ताणी आहे ऐं एडमिशन हिन वक़्तु जेका हले पई उहा कहिड़ी कहिड़ी हले पई। अल्हम्दुलिल्लाह, थैंक यू सर मोहम्मद इसाक साहब। एक्चुअली छा आहे त असां वटि जेका सीकेप एडमिशन आहे थ्रू आउट सिंध थिए पई, हुन में जेको असांजो सेंट्रलाइज सिस्टम आहे एडमिशन जो, 15 जून खां असांजो पोर्टल जेको आहे उहो शुरू थियो आहे ऐं इहो सिलसिलो 15 जुलाई ऐं ता वक़्त मुनासिब जॾहिं कॾहिं ज़रूरत पवंदी आहे त पोर्टल खुलंदो आहे, न त पोर्टल जेको आहे न उहो महीने ताईं हूंदो, उन खां पोइ बंदि थी वेंदो। हिन में ॿारनि खे इहा ई माना हिदायतूं आहिनि त पंहिंजे वक़्त सां 15 जुलाई खां अॻु में एडमिशन पंहिंजो कराइनि। हिन में ज़रूरी जेके डॉक्यूमेंट्स आहिनि हुन में 9 जी मार्कशीट आहे, मैट्रिक जी स्लिप आहे, मैट्रिक जी जेको अपीयर थियो आहे, छाकाणि त मैट्रिक जो रिज़ल्ट कोन आयो आहे, इन करे मैट्रिक जी मार्कशीट कोन मिली आहे। हुन सां गॾोगॾु बे फॉर्म आहे, हुन सां गॾोगॾु फादर मदर जी मार्कशीट जी CNIC जी कॉपी आहे ऐं ये तमामु शयूं जेको आहे न ऑनलाइन फॉर्म भरण जे लाइ ज़रूरत पवंदी। इंशाअल्लाह ताला हिन में पोइ एडमिशन थी वेंदो, उन खां पोइ तव्हां असां वटि ईंदव, असां वटि फॉर्म जमा कराईंदव, असां थोरो घणो ॿारनि खां पुछंदा आहियूं छाकाणि त उनजो इंट्रेस्ट छा आहे, छा करणु थो चाहे, ऐं उन वटि बेसिक नॉलेज जेका आहे हिन वक़्तु 1.5 महीनो आहे। मुंहिंजो फ़लसफ़ो इहो अथव त 1.5 महीने में ॿार घटि में घटि पंहिंजे पाण खे थोरो सेट करे वठे, उन खां पोइ एडमिशन कराए। ईअं न आहे त हू घर में सुतो पियो हुजे, एडमिशन कराइण खां पोइ इहो प्रोविजनल एडमिशन आहे। जॾहिं मैट्रिक जो रिज़ल्ट ईंदो, मैट्रिक जो रिज़ल्ट अचण खां पोइ छा थींदो त मैट्रिक जी मार्कशीट ईंदी, कैरेक्टर सर्टिफिकेट ईंदो, लिविंग सर्टिफिकेट स्कूल में मिलंदो, उहो ओरिजिनल असां वटि जमा थींदो, तव्हांजो पोइ एडमिशन कंफर्म थी वेंदो। जेसि ताईं ओरिजिनल डॉक्यूमेंट जमा न थींदा तेसि ताईं तव्हांजा एडमिशन जेको आहे उहो इनकम्पलीट हूंदो, प्रोविजनली सम्झो वेंदो। इहो तव्हांजो प्रोसेस, पहिरियों प्रोसेस कंप्लीट थियो। हुन खां पोइ तव्हांजी जेका बोर्ड जी जेका इनरोलमेंट फी आहे, हू नॉमिनल फी हूंदी आहे। लास्ट ईयर जेको 100 रुपया हुई, असां 100 रुपया वरिता, हू वक़्त सां जमा करायो। हू जेकॾहिं हू कोताही थी वई, हुन में जेकॾहिं लेट फी थी वई त हू 2-2, 2.5 टे हज़ार ताईं पुॼे थी। हुन खां पोइ एग्ज़ामिनेशन बोर्ड जी जेका हू डॉक्यूमेंटेशन चार्जिस वठंदा, लास्ट ईयर 200 रुपया हुई, हू बि वक़्त सां जमा कराइनि। ही अक्सर ॿार, मूंखे इहा तकलीफ़ आहे या शिकायत बि आहे ॿारनि सां, ॿारनि जे पेरेंट्स खां बि, त हू हिन हवाले सां जेको आहे न तमामु सुस्त आहिनि ऐं तॾहिं हू लेट थींदा आहिनि, पोइ गोड़ बि कंदा आहिनि, साईं लेट फीस लॻी वई। भई तव्हां वक़्त सां हर शइ जमा करायो, असांजो ग्रुप ॿारनि जो ठहियल आहे, उन ग्रुप में असां हर शइ ॿुधाईंदा आहियूं, क्लासिस में ॿुधाईंदा आहियूं, असां हर शइ माना जेको आहे बाक़ाइदा इंटीमेट कंदा आहियूं। रेगुलर अचो, जेको ॿार नथो अचे, ख़ुदा न ख़ास्ता को प्रॉब्लम आहे त घटि में घटि पंहिंजे मामलात जे लिए राब्ते में अचे। असांजो जेको आहे हेल्प डेस्क आहे, क्लर्क असांजा वेठा आहिनि, हुन सां मिले त इंशाअल्लाह ताला हर शइ ओके थी वेंदी। मुंहिंजो मिशन इहो ई आहे त नसरपुर जो, मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त नसरपुर जे मुंहिंजे टेन्योर में 2023 में मूं ज्वाइन कयो आहे, ऐं मुंहिंजो ख़्वाहिश आहे त नसरपुर में मुंहिंजे हथां जेके कुझु ॿार अहिड़ा मोटिवेट थियनि हुजनि त CSS कनि, को DC हुजे मुंहिंजे कॉलेज जो ॿार, को मुंहिंजे कमिश्नर हुजे, को फॉरेन अफेयर्स में एम्बेसडर हुजे, इहा मूंखे ॾाढी ख़ुशी थी। उहे मूंखे इहो ख़ुशी बि आहे त नसरपुर जेको आहे माशाल्लाह इल्मी अदबी तहज़ीबी मर्कज़ आहे। हिते माना माशाल्लाह तमामु वॾी वॾी शख़्सियतूं जेके आहिनि न, हू बाक़ाइदा गुज़रियूं आहिनि, नाला आहिनि पाकिस्तान लेवल ते, वर्ल्ड लेवल ते नाला आहिनि माशाल्लाह। थैंक यू सर। अच्छा सर, हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी अचे, जेके बि स्टूडेंट तव्हां वटि अचनि था उहे आया हिकिड़ा पहिरीं मेडिकल में आहिनि, हिकिड़ा पहिरीं इंजीनियरिंग में आहिनि, ऐं या अञा ॿिया के शोबा आहिनि जेके उन्हनि में हू दाख़िला वठी सघनि था, इन लाइ इहा थोरी वज़ाहत कजो। जी 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 जी, असां वटि एक्चुअली छा आहे त ॿार जेको आहे तमामु घणो अॼुकल्ह हू ज़हन मुंहिंजो ठही वियो आहे त प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग, प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग। असां वटि प्री मेडिकल बि आहे, प्री इंजीनियरिंग बि आहे, असां वटि ह्यूमैनिटीज़ यानी आर्ट्स ग्रुप बि आहे, कॉमर्स में जेकॾहिं को ॿार वठण थो चाहे त उहो बि असां वटि आहे। असां वटि जेको आहे
कंप्यूटर साइंस जा भी उस्ताद आहिनि अलहमदुलिल्लाह। पहिरीं त असां वटि कोई कोन हो, हिन दफ़े असां वटि 4 कंप्यूटर साइंस जा उस्ताद आया आहिनि ऐं एडमिशन जेको आहे असां वटि कोन्हे। कंप्यूटर साइंस में असां वटि ॿारनि खे ज़रूरत आहे असांखे त उहो कंप्यूटर साइंस में एडमिशन वठनि। इंशाअल्लाह ताला ॿारनि खे सुठी शिक्षा मिलंदी ऐं उहो जेको दौर ई कंप्यूटर जो दौर आहे, ग्लोबल वर्ल्ड दुनिया बणिजी वई आहे, त उन में आईटी जो जेको वॾो अहम तरीन जेको आहे हिसो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं तमामु सभु कुझु जेको आहे ही कंप्यूटर साइंस जी दुनिया जा जेके आहिनि ऑप्शंस आहिनि। थैंक यू। साईं तव्हां ॿुधो त साईं पंहिंजे प्रिंसिपल साहिबु नूर मोहम्मद शाह साहिब सां ही जेका पंहिंजी गुफ़्तगू थी आहे ऐं तमामु ज़बरदस्त थी आहे। आउं सम्झां थो त स्टूडेंट जेके आहिनि हिनखे वधि खां वधि शेयर कनि त जीअं हर स्टूडेंट खे ख़बर पए ऐं हिन सभु कॉलेज जेको हिकिड़ो मयारी कॉलेज बणिजे ऐं जेके हितां खां जेके स्टूडेंट उहे पंहिंजो मयार ठाहे। जीअं साईं ॿुधायो त डिसीव थियनि ऐं जेको आहे सो पब्लिक जेको जेके वॾा वॾा जेके इदारा आहिनि जेके जीअं सखर आहे ॿियनि आईटियुनि में उते उहे असांजा स्टूडेंट जीअं पहुचनि त जीअं असांखे हिकिड़ो असांजो मयार जेको आहे ऊचो थिए ऐं असांजे शहर जो हिकिड़ो नालो रोशन थी सघे। महिरबानी, इंशाल्लाह वरी कंहिं ॿी टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक़ परियाणी खे इजाज़त। अल्लाह ने के मान पाकिस्तान ज़िंदाबाद। पाईंदाबाद, पाकिस्तान पाईंदाबाद।